कंडियारो शरीफ सजन साईं साईं वेलकम टू द हाउस। तव्हांखे वेलकम था कयूं। तव्हां असेंबली में पहिरियों दफ़ो आया हो। असांजे लाइ सभिनी जे लाइ दुआ बि घुरिजो पंहिंजी दरगाह ते। सिंध जे लाइ दुआ घुरिजो, पाकिस्तान जे लाइ दुआ घुरिजो, सभिनी जे लाइ दुआ घुरिजो। असां वरी बि तव्हांखे वेलकम था कयूं। वेलकम टू प्रोविंशियल असेंबली। साईं पीर साहब कंडियारे शरीफ जा आहिनि सजन साईं, सो वी वेलकम हिम। साईं वेलकम कंदो, तव्हां बि पोइ वेलकम कयो भली। Sir, I would like to welcome Peer Sahab also on behalf of the government. Sir, welcome Sin Assembly में अचड़ तक खुशामदीद। मैं खुशामदीद कहता हूँ आपको। पहली मतलब आप तशरीफ लाएं, हमारी तरफ से खुशामदीद। साहब असां वेलकम था चयो भली। उम्मीद है त दुआ कंदो सॼी सिंधड़ीअ लाइ, असां सभिनी लाइ, इन मुल्क लाइ। वॾी महिरबानी तव्हां अचण जी, तव्हां लख थोरा। On behalf of GDA Muslim League Functional असां पीर साहब जिन खे वेलकम था कयूं इन ऑगस्ट हाउस में अचण ते। बहुत शुक्रिया। मैं अपने मोहतरम को MKM पाकिस्तान की तरफ से असम्बली में पहली मरतबा आने पर खुशामदीद कहता हूँ और दुआ करवाने के लिए कि ख़ास तौर पर पाकिस्तान के इस्तेहकाम और तरक्की के लिए दुआ भी करें। क्वेश्चन